नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। नूरियाबाद खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मंसूर हुसैन पालारी। रिपोर्ट मुताबिक़ लोयास नदी डैम में बरसाती पानी ओवरलोड 5 किलोमीटर ताईं पानी बीठल। अञा ताईं ॻोठाणनि वटि को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो। जी नाज़रीन, लोयास नदी डैम में बरसाती पानी ओवरलोड 5 किलोमीटर ताईं पानी बीठल आहे। अञा ताईं ॻोठाणनि वटि को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो। ॻोठाणनि जे सख़्तु एहतजाज खां पोइ इरीगेशन डिपार्टमेंट जा अमलदार पहुता, जिन खां सबको न्यूज़ जी टीम मौक़िफ़ वठण जी कोशिश कई, पर हू बिना मौक़िफ़ ॾियण जे रवाना थी विया ऐं आसपास जा सभई ॻोठ पाणी में ॿुॾल। कोहिस्तान जो तारीख़ी क़ब्रिस्तान बि पाणी जे लपेट में अची वियो। सरकारी स्कूल पिणु पाणी में ॿुॾल। डैम में ॿोॾि मुतासिर ॻोठाणा सबको न्यूज़ खे मौक़िफ़ ॾियण दौरान वॾेरो बशीर अहमद पालारी, शमसुद्दीन पालारी, न्याज़ पालारी, अली नवाज़ पालारी, रहमान पालारी ऐं ॿिया मौजूद हुआ। रोड स्कूली माना ॿार माना स्कूल खां ॿाहिरि वेठा असां स्कूल माना बंदि करे पानी विच अची वियो आहे। तालीम खां महरूम आहियो? तालीम खां महरूम आहियूं। ॿार स्कूल वञी सघंदा न? पानी अंदरि अची वियो आहे। पानी अंदरि अची वियो आहे। करे वञे कीअं ॿार पढ़ाई कंदा? जीअं त असांजो ॻोठु लालू कपरी ऐं फतेह मोहम्मद पालारी ऐं जम्मू खान पालारी, इहे टे ॻोठ हिन पाणी जे हेठि। ही छाजे करे? ही ग़लति सर्वे जे करे जो असांजा ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जिते असांजी बिजली लाइनूं आहिनि ऐं सरकारी बिल्डिंग स्कूल, असांजे उहे स्कूल ॻोठ सभु पाणी हेठि आहिनि। जीअं हाणे असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे सिर्फ़ु रोड बाल कयो वञे। राब्ता असांजा कचा पिया आहिनि। असां कीअं निकिरो? ख़ुदा न ख़ुदा एमरजेंसी सिहत जे हवाले सां मौत बि अची सघे थो। ख़ुदा न ख़ुदा को माण्हू एक्सपायर थी असां हुनखे कीअं दाफ़न कंदा? अरे असांजे एतिरा ॻोठ ॿुॾा पिया आहिनि। कहिड़े डिपार्टमेंट सां था करो? पोइ सर तव्हां छो आया आहियो? हेलो, आख़िर पोइ हेॾी आवाम माना एहतजाज करे बीठी आहे, किथो जवाब जवाब ॾेई छॾियो मां। न सर ॻाल्हायो, हिते ॻाल्हायो। जवाब ॾेई छॾियो। फोटो कढे मोकिल